इस छोकरी हिते तू जेतिरा ॾींहं हुई इज्जत सां हुई, जेकॾहिं थोरी घणी सख़्ती तो ते कई से उहा बि तुंहिंजी ग़लती हुई। हाणे मां तोखे वञणु ॾींदुसि, पर यादि रखजांइ हितां वञण खां पोइ जेकॾहिं तूं पंहिंजे भाउ खे असांजे ख़िलाफ़ का शिकायत कई त पोइ तूं पाण त सुरनि में ईंदी पर भाउ खे बि आज़ार में विझंदी। छो त नवाब खान दोस्तनि जूं ग़लतियूं त दरगुज़र करे सघे थो, पर दुश्मन खे कॾहिं बि माफ़ न कंदो। वधीक देर बेगम तूं समझा छॾीस। जी साईं। हाँ, पाण भी समझदार आहे साईं, समझी वेंदी ऐं मां भी हिनखे समझाए छॾींदसि। तव्हां बेखुदगा थी ओताक ते वञो। सच में जीजा अॼु तव्हां मूंखे आज़ाद करण वारा आहियो? असां तोखे आज़ाद हिकिड़ी शर्त ते कंदासीं। नैना जी वापसीअ जी हितां जी ख़बर कंहिं माण्हू सां बि तूं न कंदी। पर जीजा जेको नैना मूंखे न्यापो ॾिनो हुयो संदसि मां खे पहुचाइण जे लाइ, छा मां उहो ॾेई सघांसि थी? इहा ॻाल्हि साईं सभिनीनि खे ॿुधाए छॾी आहे त नैना मरी चुकी आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि तूं उन जी माउ सां कंदीअ त साईं तोखे छॾे ॾींदो? न न जीजा, पोइ मां इहा ॻाल्हि कंहिंसां बि कान कंदमि। जेतिरो तूं ख़ामोश रहंदीअ उन में ओतिरी तुंहिंजी भलाई थींदी। बाक़ी जेकॾहिं तूं पंहिंजे भाउ खे मारणु चाहीं थी त न न जीजा, इहो ज़ुल्म न कजो। मां पंहिंजे भाउ जे ख़ातिर पंहिंजी ज़बान हमेशा जे लाइ बंदि रखंदमि। त पोइ इन्हे में सभिनि जी भलाई थींदी। सोनी सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।